सतगुरु ने कई बाणीवान जिनमें हिकट गाल साफ है। सतगुरु ने ॾिठो त कई प्रेमी कई नेमी त ऊपर श्रद्धा विश्वास रखी सत्संग में वञनि। कार्तिक महात्म जो वेलो उन्हनि खे मन में आए त मां पंहिंजो कर्म ठाहियां। कई अहिड़ा जीव आहिनि जेके चाहिण खां पोइ बि नथा वञनि, सोचे सोचे वेही था रहनि, अॼु वेंदासीं सुभाणे वेंदासीं परीं वेंदासीं। पहिरीं साफ़ ॻाल्हि आहे त साहिब जी मर्ज़ी ई कोन्हे त तुंहिंजो कर्म ठहे। जंहिंजे मथां सतगुरु दयालु थिए न त चाहींदो हिन जो कर्म ठहे, पोइ हुनजे अंदरि बि उमंग पैदा कंदो। माना पहिरीं निशानी आहे जेको गुरूअ जे दर ते पहुचे थो हुनजो भविष्य ठहिणो, हुनजो भाग बुलंद थियणो आहे। ऐं जो नथो पहुचे, जो हर जीव जी पंहिंजी पंहिंजी मस्ती हूंदी आहे। शरीर निरोग आहे त छा थींदी, मां गुरूअ जे दर ते वञा, त्याग करणो बंदि थींदुसि। कोई झटको लॻे थो कंहिं पीड़ा जो कंहिं तकलीफ़ जो त पोइ छा थिए थी, गुरूअ जे दर ते वञा, मन मुंहिंजा दुख दूर थियनि। कंहिंखे धन दौलत जी कमी आहे, कंहिंखे स्वास्थ्य जी कमी आहे, कंहिंखे विभिन्न प्रकार जी सुख सुविधा जी कमियूं आहिनि, हुनजो हेॾो डुप ॾिए थो मां वञा। पर जंहिंखे सतगुरु घुराईंदो उहे जो नथो पचे, माना पहिरें संत सतगुरु चाहे कोन थो त तूं मुंहिंजे द्वार ते अच। भगवान चाहे कोन थो त तूं नेमी बण त तुंहिंजो मां भाग बुलंद कयां। हू तॾहिं चाहींदो जॾहिं तुंहिंजे मन में उमंग। साफ लिखियो, सो सेवक सेवा करे जिसनो हुकुम मनाए। उहो ई सेवक सेवा करे सघे थो जंहिंखे साईं हुकुम करे, जंहिंखे हुकुम मञाए। साहिब होए दयाल कृपा करे तो साई कार करज। सो सेवक सेवा करे जिसनो हुकुम मनाए। हुकुम मनिए होए परवान। ऐं जेको हुन हुकुम खे मञियो न, हुन साहिब जे आज्ञा खे मञियो, हुनजी इच्छा खे मञियो, तव्हां दरगाह पहुंदा जा। पोइ तुंहिंजी दातार जे दरबार में बि इज़त थींदी। पोइ तुंहिंजो कुदरत जा जेके बि निदान आहिनि उहे बि तुंहिंजी मथां कृपा कंदा। माना ज़ाहिर थी वियो त हे बंदा, जेकॾहिं तूं चाहीं तो तुंहिंजो भाग बुलंद थिए, जे तूं चाहीं तो तुंहिंजा कारज रास थियनि, त वञ सतगुरु जी तरफ़। जे नेम रखंदे, प्रेम रखंदे, सेवा कंदे त फल तोखे मिलंदो। कंहिं पुछो सही, असांजी त ॾाढियूं इच्छाऊं आहिनि। कंहिंखे पुट जी इच्छा, संतान जी इच्छा, कंहिंखे शादीअ जी इच्छा, कंहिंखे धन दौलत जी इच्छा, कंहिंखे सुख सुविधा जी इच्छा, त छा सभु पूरियूं थींदियूं? साईं चए तो बिल्कुलु सत्य। जो मांगे ठाकुर अपने से सोई सोई दे। बाणी साफ चवंदे तोखे सभु कुझु मिलंदो जेकी घुरनि। बाणी में चवंदो, कवि जन बि साफ चवंदा, जेकी घुरंदे सोई मिलंदो, जेकी घुरंदे
भाई कानो सतगुरु जी दरजो प्यारो शिष्या उनजो कमाए फारे मां सामान वठी अची व्यापार कॾहिं भारत जो सामान ॿाहिरि खणी वेंदो उते व्यापार कंदो ऐं उतां जो सामान खणी ईंदो हिते व्यापार इन नियम अनुसार मुंहिंजो कारोबार ॾाढो सुठो हलियो गुरु अर्जुन ॾिनी बि आहे विश्वासी भी श्रद्धावान लभ्यते सर्वत्र न विद्या न च कौशल श्रद्धावान पाए थो चतुराई जो कॾहिं बि कोन थो पाए सघे जंहिंजे मन में श्रद्धा आहे भाव आहे सिक आहे हू पाए कोई पाए थो अॼु इहो रूप व्यापार मुंहिंजो हलंदो पियो रहे हिकिड़े ॾींहुं इन नियम अनुसार व्यापार करे पियो वापस जॾहिं अचे पियो त हुनजो घोड़ा मानो हुनजो जहाज पानी में लुटे पियो बेड़े अकारींदड़ चवनि था भाई काना लॻे थो तुंहिंजो बेड़ो डूबी वियो कहिड़े ख्याल खां ॿुधाए छा तुंहिंजो बेड़ो लुटे पियो हवा काफ़ी तूफ़ान कुदरत जा नज़ारा ॾिसो करण जी न्यूज़ जेकॾहिं तव्हीं कयो अफ्रीका में ॾाढो वॾो बारिश एॾी पई आहे तव्हीं जे ॿुधंदव त ॿाहिरां थी वेंदा हुते चवनि था बर्फ़ जा दरा किरिया आहिनि घणी तौर वारा दरा 50-60 किले जा केरु आहे अको संजय तो मां सेफ वेठो आहियां पर जे कुदरत जो कहर थियो कोई ये तो सामान्य न्यूज़ आहिनि 50-60 किले जा दरा पर चवनि था हिकिड़ो दरो त किरियो आहे बर्फ़ जो 200 किले हले तो पंहिंजो वस फरीदा कौन कहे साईं एवं ना निकल तू छाजी मस्ती आहे तू कहिड़े अंदर में आई तो मां कमाए तो मुंहिंजो अकुल आहे मुंहिंजो बल आहे मुंहिंजी महिनत आहे कृपा सो सेवक कृपा करे जिसनो हुकुम मनासी जे बाबा तुझे शुद्ध हृदय तो सतगुरु तोखे हुकुम ही करे वो जेको मञो हुकुम मञिए होवे परमा हिक हिक ॻाल्हि साफ़ लिखा जे तू हुकुम मञी तो तू पास ही पवंदे ता खसमे काम है वो तो न खावंद जे स्थान के भी पाए सघंदे को तुझे लाइ कुझु बि दे जिन जे मथा सतगुर जो दुआ तिन खे न ॾियो तलवार
स्नाय जेनावंत ना दुख ये आग नाटी रखे छो सन ने छापदार जैते मालिक महर करे
जनता मैर करे न जित कुछ जय जय जिना वंश न जय जयकार सब कार्य और मैर बिना कल कथमी है जे मैर ना तो कल कथमी तुझी कह वाहन पर निंदा मेरा छाकर थी पहला पर नहीं ये सतगुरु का दूर रहे, धर्म का दूर रहे, सत्संग का दूर रहे, पुत्र जो कल्याण को दूर रही है तो टाइम में जो कल्याण थे तो पहले 500 दो पुत्र
कार्य रास करना चाहिए, सेवा का आज्ञा। अरे भाई आने के लिए प्रेम तो देव गुणवाल जिन्होंने संकट निश्चित आने की मैं तुम्हारे तुझे तेरे भी कौन साल भी दो ये तो परदेश में आ या 2 साल हो जाए तेरे भी साल कौन नो ये तो इतना सीर सोचे सोचे भीड़ छा गया याद आवे सतगुरु की याद कर जे को होवे तो बना अरे भाई आने तो सदगुरु की तू याद क्या आज फकीर थी भाई वानों पहले सदगुरु की याद कर चाहते थे मेरो जो बचा
असा व्यासी भाई पाने जो बेड़ो पार एक संगत बेटी बाहर थी सदगुरु में दुखा प्यार इते विचार ना गायब किया बेड़ो पार करे जीविया जनता सतगुरु पूजा हो निशान शंका न ये शंका रखने तो तुझे बेड़ो खराब बुझल संगत के मन में विश्वास न हुई सतगुरु है तो समुद्र सतगुरु जने भी तोड़ते हुए ना जिते हुए था वो चला की उतर रहता जेके जो नंजा ज्ञान जा केंद्रवा कश्मीर छट्टू नगर काबुल पंजाब पिशावर जिते भी वेदा 5-5 10 ॾींहं 15-15 ॾींहं हुते सत्संग जो आनंद वचन आपको वचन भी कर छो जो न जो कबो मान के दरवाजा जो संत जगत में आते हैं जगतारने के लिए तारने के लिए छयान छोड़ने क्या तो भाई कानों के बेड़ो पार थियो डालो खुश थियो तो मुझे सतगुरु मां केतरी कांजी सेवा कया की छोड़ो काम जो बेड़ो पार कयो पक्का है तो बेड़ो काम है मुके पक्का संपुर पार कंदो इन दिल का सजन मुके दान भाई बाने कवर भक्ति सतगुरु के ध्यान सिद्धू थी है सत्संग में भाई बान मारो भावना जी भेट दरे मथो टेकिया सतगुरु ॾिठो सतगुरु संता भाई बाना यात्रा करे आए हाँ साईं तव्हांजी कृपा किए तो जे कृपा की संगत के बुधा पंहिंजो आप भाई बानो आप बुधा तो सतगुरु मुझे उत्तम दया मां ये दूरों खां के आज पे व्यापार कंदे मुंहिंजो बेड़ो बुॾे पियो बेड़े आकारी दर्शन का तुंहिंजो बेड़ो ये बुॾंदो तरंदो पियो ॿिया सभु साल छॾिया कंहिंखे यादि कयो सतगुरु जोगी श्रीचंद भगवान खे मुंहिंजो यादि कयो पतो ई कोन पियो कीअं किन पल में मुंहिंजो बेड़ो कयो संगत वारी थी इहो किसो तो नहीं सतगुरु ॿुधायो माना सही तो चवंदा तुंहिंजा बेड़ा भी पार थींदा तुंहिंजा भी मनोरथ पूरा थींदा पर भावना जी भेट दर सत्य जी सेवा कर नहीं तॾहिं लिखियो साहिब होए दयाल कृपा करे त साई कार कमासी हुक्म मनिए होए परवान ता दरगह का पंदर यार उन जे हुक्म के सब को मने तो तू भी बराबर में तुने व्रत सजाने का ते कार्तिक भगवान जा ध्यान असी वेजो उन मंदिर से पहुंचता सुबह जो 5 खां 7 ऐं शाम जो 7 खां 8:30 बराबर सीने मिलायूं थोड़ी घणी देर से थी कुछ प्रसंग आहिनि जंहिंमें थोरो समय लॻी थो वञे पर इहा पक सम्झो त असांजे मथां बि सतगुरु कृपा अवश्य तुर्गो भावना की अरदास कर सिख श्रद्धा विश्वास रख असी भी आखिर में सतगुरु जी अॻियां जय डेरे ते विचायूं बाबा गोविंदास जी सभई गॾिजी 5 मिंट में अरदास कयूं तंहिंखां पोइ सतगुरु बाबा गोविंद Baba
कई सरकार ने भाई आपकी सरकार आपके द्वार विशेष कैंप लगांदा भाई सजी जेका भी प्रजा है उन्हनि जा दुख दर्द दूर कर तही जेके महीना कार्तिक भगवान माघ मातम वैसाख महीनो लगभग हर 2.5 साल का पुरुषोत्तम महीने से तो जेके धर्माओ मेहनत होता इन्हनि महीननि में विशेष जेके उत्सव थियनि था जो भी प्रेमीअ में श्रद्धा सां नेम निभाए थो उन्हनि जा कार्य
कतक जो मिलो असांजा बि कारदास कंदो। परीं पहिरीं तारीख़ खां एकादशी आहे। एकादशी खां जेके ज्योतियूं जगंदियूं आहिनि, जंहिंखे भीखम जा ॾियारा चवंदा आहिनि, जेके सभु मनोकामनाऊं पूर्ण करण जो साधन आहे, भीखम जा ॾियारा। दरबार साहिब में पूरी शाम खां ज्योति जगंदी, जंहिंजो संकल्प मंझंदि जो 1 बजे जंहिंजी बि इच्छा हुजे, कोई कंहिंखे बंधन कोन्हे, बराबरि पंहिंजी इच्छा सां ज्योति जगाए सघे थो। कंहिंखे औलाद जी कमी आहे, कंहिंखे वचन ॿारनि जी शादीअ जी कमी आहे, कंहिंखे धन दौलत जी कमी आहे, कंहिंजे मथां कर्ज़ वरदा आहिनि, सभु दूर थियनि था। भीखम जे ॾींहं जी महात्मा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। जिनखे बि ज्योति जगाइणी हुजे, संगत में पहिरीं उन ते नारा लिखा आहिनि, छो जो उन रूप जी ऐं ओतिरी व्यवस्था करणी पवंदी। बराबरि सुबुह बि कंहिं में नारा लिखाया, ॿाहिरि दरबार जी सेवका बीठी हुई, जंहिंखे बि उहो लिखाइणो हुजे लिखाइनि, त उनजी पहिरीं व्यवस्था करणी पवंदी। ऐं बराबरि गुरु नानक देव महाराजनि जो उत्सव डांस कयूं पिया। बाक़ी पतो ई न आहे त पल भर में छा थी वेंदी। तॾहिं चवंदा आहिनि घड़ीअ घड़ीअ जो ख़ैर उहो खावन कंदो। जे मूं तव्हांखे ॿुधायो या कल जी घटना केॾी वॾी ॻाल्हि आहे। 50-50, 60-60 किले जा बर्फ़ जा ॻड़ा किरनि खे सम्झो था छा थियो। त असीं जेकॾहिं रक्षा कयूं था, सरमस्तक रखिया पारब्रह्म, हस्त काया रखिया परमेश्वर, आत्म रख्या गोपाल स्वामी, धन चरण रख्या जगदीश्वर, सर्व रख्या गुरुदयाल जय दुख विनाशन, भगत वचल अनाथ नाथे, शरण नानक शरण वठो सिक सां शिरदा सां सतगुरु जी, त असांजा बि कहानी मुंहिंजा मिठड़ा
भगवान की जय। गोविंद